ओम शांति। अॼु जी मुरली जी तारीख़ आहे 19/9/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठी मीठी ॿार तव्हांजो कमु आहे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करे पावन ठहिणु। ॿियो, आत्माउनि जी चिंतन में पंहिंजो टाइम वेस्ट न करो। कल्ह बि बाबा चई न, मन पंहिंजे वश करे वठंदो आहे, इन करे स्वराज्य अधिकारीपन पंहिंजो अधिकार भुलिजी वेंदा आहियूं। त मन में सदा पाप चवनि था, मन में सदा ख़ुदि जे लाइ चिंतन रहे कि मूंखे पावन ठहिणो आहे। हिन जे लाइ मूंखे सॼो ॾींहुं मन में छा सोचिणो आहे, बुद्धि किथे लॻी रहे। हिन सां असां टाइम वेस्ट करण सां बची वेंदासीं। प्रश्न आहे, कहिड़ी ॻाल्हि बुद्धि में अची वञे त पुराणी सभु ॻाल्हियूं आदतुनि सां छुटिजी वञनि। उत्तर आहे, असां बेहद बाप जी संतान आहियूं त विश्व जा मालिक ठहियासीं। असां बेहद बाप जी संतान आहियूं त असां विश्व जा मालिक ठहियासीं। असांखे देवता ठहिणो आहे। इहा ॻाल्हि बुद्धि में अची वई त पुराणी सभु आदतियूं छुटिजी वेंदियूं। है न, तव्हां चओ न चओ, आपे ई छॾे ॾींदियूं। श्री असांखे यादि रहंदो कि मां कंहिंजी संतान आहे। त सर्वशक्तिवान जो साथ हुजण जे कारण पुराणी ॻाल्हियूं आपे ई छुटिजी वेंदियूं। उल्टो सुल्टो खाइणु पीअणु, शराब आदि ख़ुदि ई छॾे ॾींदा। चईंदा, वाह असांखे त इहे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे, 21 जन्मनि जो राज्य भाग्य मिलंदो आहे, त छो न पवित्र रहंदासीं। ओम शांति। बाप घड़ी घड़ी ॿारनि खे अटेंशन खिचवाईंदा आहिनि कि बाप जी यादि में वेठा आहियो। बुद्धि ॿियो कोई तरफ़ त न भॼंदी आहे। बाप खे सॾु ई कंदा आहियूं इन करे कि बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। पावन त ज़रूरु ठहिणो आहे न। ऐं नॉलेज त तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। नॉलेज त तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, कंहिंखे बि तव्हां सम्झायो त झटि सम्झी वेंदा। भल पवित्र न रहंदा त बि नॉलेज त पढ़े ई वठंदा आहिनि, है न। मुख्य पवित्रता मन में बि हिकु बि आत्मा जे लाइ अशुद्धपन न हुजे। कंहिंजे प्रति बि व्यर्थ ॻाल्हि मन बुद्धि में न हुजे। कहिड़ो बि संस्कार बुरो न हुजणो खपे। कंप्लीट बाप समान प्योर आत्मा ठहिण में महिनत लॻंदी आहे। बाक़ी नॉलेज त कंहिंखे बि ॿुधाए सघंदा आहियो, कोई वॾी ॻाल्हि न आहे। 84 जा चकर ऐं हर हिकु युग में एतिरी आयूं, एतिरा जन्म हूंदा आहिनि, केतिरो सहज आहे। इन जो कनेक्शन यादि सां न आहे, इहा त पढ़ाई आहे। बाप त यथार्थ ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। बाक़ी सतो प्रधान ठहिण जी ॻाल्हि आहे, उहा थींदा यादि सां। अगरि यादि न कंदा त नंढो पद पाए वठंदा, एतिरो ऊच पद पाए न सघंदा आहिनि। अगरि यादि न कंदा त नंढो पद पाए वठंदा, एतिरो ऊच पद न पाईंदा। हिन करे बाबा चईंदा आहिनि, अटेंशन ॾियो। हर घड़ी असांखे बाप जी यादि रहे। बुद्धि जो योग बाप वटि लॻल रहे। इनखे ई प्राचीन योग चइबो आहे। टीचर सां गॾु योग त हर हिकु जो हूंदो ई आहे। मूल ॻाल्हि आहे हिते यादि जी यात्रा सां ई आत्मा सतो प्रधान ठहींदी ऐं सतो प्रधान ठही वापसि पंहिंजे घर हलंदी। बाक़ी पढ़ाई त बिल्कुलु सहज आहे, कोई ॿार बि सम्झाए सघे। माया जी युद्ध हिन यादि में ई हलंदी आहे। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, माया पोइ हुनजी तरफ़ पंहिंजी तरफ़ खीचे करे बुलाए ॾींदी आहे। ईअं न चईंदासीं कि मूं में त शिव बाबा वेठा आहिनि, मां शिव बाबा आहियां। न, मां त आत्मा आहियां। हर शिव बाबा खे यादि करे असां शिव बाबा जहिड़ा गुण संस्कार धारण करे सघंदा आहियूं। लेकिन असां में शिव बाबा थोरी आहे। शिव बाबा खे यादि करिणो आहे। ईअं न चइणो आहे मुंहिंजे अंदरि शिव बाबा जी प्रवेशता आहे, ईअं त थी न सघंदो आहे। बाप चईंदा आहिनि, मां कोई में वेंदो न आहियां। असां हिन रथ ते सवार थी करे ई तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहियूं। हा, कोई डल बुद्धि ॿार आहे, कोई सुठो जिज्ञासु अची वेंदो आहे त हुनजी सर्विस अर्थ
मां प्रवेश करे दृष्टि ॾेई सघंदो आहे, सदैव न वेहींदो आहे, ॾाढा बहुरूप धारण करे कंहिंजो बि कल्याण करे सघंदो आहे। न इहो भॻवान खे जो कण कण में सर्वव्यापी चवनि था, लेकिन बाबा ॾिसो छा था चवनि, ॾाढा बहुरूप धारण करे मां कंहिंजो बि कल्याण करे सघंदो आहे। त बाबा कॾहिं बि कंहिंखे बि किथे बि ज़रूरत हुई आहे त बाबा उते हुन माण्हू जो कल्याण करण लाइ पहुची वेंदा आहिनि। बाक़ी ईअं न चई सघंदा आहिनि कि मूं में त शिव बाबा जी प्रवेशता आहे, मूंखे शिव बाबा इहे चईंदा आहिनि। न, शिव बाबा त ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, मूल ॻाल्हि इहा आहे पावन ठहिण जी, जो पोइ पावन दुनिया में वञी सघे। 84 जो चक्कर त ॾाढो सहज सम्झाईंदा आहिनि, चित्र साम्हूं लॻल आहिनि। बाप बग़ैर एतिरो ज्ञान त कोई ॾेई न सघे। आत्मा खे ई नॉलेज मिलंदी आहे न, उनखे ई ज्ञान जो टियों नेत्र चइबो आहे। आत्मा खे ई सुख दुख थींदो आहे न, उनखे इहो शरीर आहे। आत्मा ई देवता ठहींदी आहे। जॾहिं आत्मा में दैवी गुण हूंदा आहिनि त आत्मा ई देवता ठहींदी आहे। कोई बैरिस्टर, कोई वापारी आत्मा ई ठहींदी आहे। मतिलबु बैरिस्ट्री जो कमु, वापारी जो कमु आत्मा ई करे थी न। त हाणे आत्माउनि खे वेही बाप वेही सम्झाइनि था, पंहिंजी पहचान ॾियनि था। तव्हां जॾहिं देवता हुयो त मनुष्य ई हुयो, परंतु पवित्र आत्मा हुयो, तव्हां में दैवी गुण हुया। हाणे तव्हां पवित्र न रहंदा आहियो, इन करे तव्हांखे देवता न चईंदासीं। हाणे देवता ठहिण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो पए। उन जे लाइ बाबा खे यादि करिणो आहे। अक्सर करे करे इहे ई चईंदा आहिनि, बाबा मूंखां इहा भूल थी वई जो असां देह अभिमान में अची वियासीं। अक्सर करे इहे ई चईंदा आहिनि कि बाबा मूंखां इहा भूल थी वई जो मां देह अभिमान में अची वियमि। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पावन ज़रूरु ठहिणो आहे, कोई विकराम न करो, है न। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि ॿार पावन ज़रूरु ठहिणो आहे, कोई बि विकराम न करिणो आहे। तव्हांखे सर्वगुण संपन्न हिते ई ठहिणो आहे। पावन ठहिण सां मुक्तिधाम में हली वेंदासीं। कोई प्रश्न पुछण जी ॻाल्हि ई न आहे। आत्मा जॾहिं पावन थी वई त मुक्तिधाम में हुनखे वञिणो ई आहे सभिनि खे। लेकिन अगरि आत्मा में ज्ञान गुण शक्तियुनि जो हाणे बाबा खां वरसो बि वरितो अथई त हुनखे सत्युगी दुनिया में अचिणो ई आहे। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पावन ज़रूरु ठहिणो आहे, कोई विकराम न करो, तव्हांखे सर्वगुण संपन्न हिते ई ठहिणो आहे। पावन ठहिण सां मुक्तिधाम में हली हलंदासीं। ॿियो कोई प्रश्न पुछण जी ॻाल्हि ई न आहे। तव्हां पाण सां ॻाल्हियूं करो, ॿियो आत्माउनि जो चिंतन न करो। चईंदा आहिनि लड़ाई में 2 करोड़ मरिया, एतिरी आत्मायूं काॾे वयूं? अरे उहे काॾे बि वयूं, हुन में तव्हांजो छा थो वञे? तव्हां छो टाइम वेस्ट करो था? तव्हां बाबा जी यादि में रहो न। ॿियो कोई बि ॻाल्हि पुछण जी दरकार न आहे। तव्हांजो कमु आहे पावन ठही करे पावन दुनिया जो मालिक ठहिणो। तव्हांजो कमु आहे पावन ठही करे पावन दुनिया जो मालिक ठहिणो आहे। असांखे पावन ठही करे पावन दुनिया जो मालिक ठहिणो आहे। ॿियो ॻाल्हियुनि में वञण सां मुंझी पईंदा आहिनि। कोई खे पूरो उत्तर न मिलंदो आहे त मुंझी पईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मन मना भव, देह से देह जे सभु संबंधनि खे छॾो, मूं वटि ई तव्हांखे अचिणो आहे। मनुष्य मरंदा आहिनि त जॾहिं शमशान में वठी वेंदा आहिनि त हुन समय मुंहुं हिन तरफ़ ऐं पांव शमशान जी तरफ़ रखंदा आहिनि। पोइ जॾहिं शमशान वटि पहुचंदा आहिनि त पांव हिन तरफ़ ऐं मुंहुं शमशान तरफ़ करे ॾींदा आहिनि। तव्हांजो बि घर मथे आहे न, मथे में कोई पतित न वञी सघंदो आहे। पावन ठहिण जे लाइ बुद्धि जो योग बाप सां गॾु लॻाइणो आहे। त असांखे जीअं उहो मुक्तिधाम जी तरफ़ मुंहुं कंदा आहिनि, मुक्ति शमशान खे मुक्तिधाम बि चईंदा आहिनि न,
ये असांजो मुंहुं अर्थात असांजी बुद्धि सदा मथे लॻी रहे। बाप वटि मुक्ति धाम में वञिणो आहे, पतित आहियूं, हिन करे ई सॾु कंदा आहिनि की असां पतितनि खे अची करे पावन ठाहियो, लिबरेट करो। हिन करे ई आत्मा घड़ी घड़ी बाबा खे यादि कंदी आहे। जो बाप चईंदा आहिनि त बाप चईंदा आहिनि हाणे पवित्र ठहो। बाप जे भाषा में सम्झाईंदा आहिनि, उन में ई कल्प कल्प सम्झाईंदा आहिनि। जो भाषा हिननि जी हूंदी उन में ई सम्झाईंदासीं न। अॼुकल्ह हिंदी ॾाढी हलंदी आहे, ईअं न की भाषा बदिली सघंदा आहिनि। संस्कृत भाषा आदि कोई देवता आहिनि जी थोरी आहे। हिंदू धर्म जी संस्कृत न आहे, हिंदी ई हुजणी खपे। पोइ संस्कृत छो ठाहींदा आहिनि? त बाप सम्झाईंदा आहिनि जॾहिं वेंदा आहियो बाप जी यादि में वेहणो आहे, ॿियो कोई ॻाल्हि में तव्हां न वञो, है न। जॾहिं बाबा वटि अची करे वेहणो आहे त बाबा जी यादि में ई रही करे बाबा जी ॻाल्हियूं ई ॿुधो, उन में ई पंहिंजो मनन चिंतन, पंहिंजी बुद्धि हुन ई ॻाल्हियुनि में लॻायो, ॿियो कोई ॻाल्हियुनि में न वञो। एतिरा मच्छर निकिरंदा आहिनि, काॾे वेंदा। अर्थक्वेक में ढेर जा ढेर फट सां मरी वेंदा आहिनि। आत्मायूं काॾे वेंदियूं? इन में तव्हांजो छा थो वञे? तव्हांखे बाप जी श्रीमत मिली आहे कि पंहिंजी उन्नति जे लाइ पुरुषार्थ करो, ॿियनि जी चिंतन में न वञो। ईअं त अनेक ॻाल्हियुनि जो चिंतन थी वेंदो। बसि तव्हां मूंखे यादि करो, जंहिंजे लाइ सॾु कयो अथव, इहे युक्ति में हलो, हुन युक्ति में हलो। तव्हांखे बाप सां वरसो वठिणो आहे न, ॿिया ॻाल्हियुनि में न वञिणो आहे। हिन करे बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि, ॿार अटेंशन प्लीज़, अटेंशन ॾियो। अटेंशन मतिलबु जॾहिं बि विच विच में ई शब्द चओ अटेंशन, त बुद्धि फटाफट मथे हली वञे। किथे हेॾे होॾे हूंदी त मथे हली वेंदी। किथे अटेंशन, किथे बुद्धि त न वेंदी आहे न। भॻवान जी श्रीमत खे मञिणो खपे, असांखे भॻवान जी श्रीमत खे मञिणो खपे। ॿियो कोई ॻाल्हि में फ़ाइदो न आहे। मुख्य ॻाल्हि आहे पावन ठहिण जी। असांखे भॻवान जी श्रीमत खे मञिणो आहे, ॿियो कोई ॻाल्हियुनि में फ़ाइदो न आहे। असांजो मुख्य ॻाल्हि आहे ही पावन ठहिण जी। सभिनि आत्माउनि खे छा ठहिणो आहे? पावन ठहिणो आहे। ये पक्को यादि रखो, असांजो बाबा बाबा बि आहे त टीचर बि आहे त प्रिसिप्टर बि आहे। ये ज़रूरु दिलि में यादि रखिणो आहे। बाप बि आहे, असांखे पढ़ाईंदा आहिनि, योग सिखलाईंदा आहिनि, है न। बाबा असांजो बाप टीचर ऐं प्रिसिप्टर बि आहे। असांखे बाबा बाप बि आहे, असांखे पढ़ाईंदा बि आहिनि ऐं असांखे योग बि सिखलाईंदा आहिनि। प्राचीन राज योग, जंहिंजे लाइ सभी आत्मायूं काथे काथे भटकदी रहंदी आहिनि, उहे असांखे निराकार परमात्मा परम धाम मां अची करे पढ़ाइनि था। टीचर पढ़ाईंदा आहिनि त बुद्धि जो योग टीचर में ऐं पढ़ाई में ई वेंदो आहे न। ये बाप बि चईंदा आहिनि की तव्हां बाप जा ठही विया आहियो, ॿार त आहियो ई, इहे त तॾहिं त हिते वेठा आहियो न। टीचर सां पढ़ो था, किथे बि रहंदा आहियो, बाप जा त आहियो ई। पोइ पढ़ाई में अटेंशन ॾियणो आहे न। किथे बि रहो, असां बाप जा त आहियूं ई, पोइ पढ़ाई में अटेंशन ॾियणो आहे। शिव बाबा खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा, ॿियो त सितो प्रधान ठही वेंदो। ये नॉलेज ॿियो कोई ॾेई न सघे। मनुष्य त घोर अंधियारे में आहे। ज्ञान में ॾिसो केतिरी ताक़त आहे। बाबा चईंदा आहिनि मनुष्य त घोर अंधियारे में आहे, ज्ञान में ॾिसो केॾी ताक़त आहे न। ताक़त किथां खां मिलंदी आहे? बाप सां ताक़त मिलंदी आहे, जंहिंसां तव्हां पावन ठहींदा आहियो। आत्मा में केॾी ताक़त अची वेंदी आहे। ईअं त असां चयो, माण्हू चए मां छा करां, क्रोध सां मुक्ति न थी सघां। जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त क्रोध जे भूत त छा सभिनि भूतनि ते विजय प्राप्त कंदा आहियूं। त ताक़त मिलंदी आहे न। ताक़त किथां खां मिलंदी आहे? बाप खां ताक़त मिलंदी आहे, जंहिंसां तव्हां पावन ठहींदा आहियो।
पोइ पढ़ाई बि सिंपल आहे। हुन पढ़ाई में त ॾाढा मास लॻंदा आहिनि। हिते त 7 रोज़नि जो कोर्स आहे बसि, है न। हिते त 7 रोज़नि जो कोर्स आहे। हुन सां तव्हां सभु कुझु सम्झी वेंदा आहियो। पोइ हुन में बुद्धि ते मदार आहे, है न। आहे ॾाढो सहज। 7 ॾींहंनि जे कोर्स में अगरि असांजो बुद्धि बाबा सां लॻल हूंदो न त असांखे ज्ञान झटि सम्झ में अची वेंदो। बसि ॻाल्हि एतिरी आहे। मुरली खे ॿुधंदे समय, कोर्स कंदे समय असांखे शिव बाबा खे ई यादि करिणो आहे। बुद्धि में जेतिरो हूंदो जो परिचय ॾींदा आहिनि, इहे शिव बाबा आहे, मां आत्मा आहियां। हुन ई सम्झ सां अगरि पूरी ॻाल्हियूं ॿुधियूं त झटि असांखे 7 रोज़ जो कोर्स बि बुद्धि में सही रीति सम्झ में अची वेंदो, है न। ऐं मुरली ॿुधंदे ऐं पढ़ंदे समय बि अगरि असां इहे यादि रखूं कि शिव बाबा ईअं चवनि था, घड़ी घड़ी शिव बाबा यादि अचे त हुन हिकु पॉइंट में छा गहराई आहे, छा सम्झ आहे, उहो बि सुठी रीति सम्झ में अची वेंदी। कोई जास्ती टाइम लॻाईंदो आहे, कोई घटि टाइम लॻाईंदो आहे। सभु बुद्धि जो ई कमु आहे, है न। कोई त 2-3 ॾींहंनि में सुठी रीति सम्झी वेंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे बाप खे यादि करणु, पवित्र ठहिणु। ॾाढी उहो ई मुश्किलात थींदी आहे न। मूल ॻाल्हि छा आहे, हिकु त बाप खे यादि करिणो आहे, ॿियो पवित्र रहणो आहे। जेतिरो असां 7 ॾींहंनि में बि लहसुन प्याज, ॿाहिरां जी रोटी ऐं इहे उल्टी सुल्टी चीजूं न खाईंदासीं, मतिलबु पूरो सुठी रीति 7 ॾींहंनि जो कोर्स कंदासीं त सुठी रीति ॻाल्हियूं सम्झ में अची वेंदियूं। त बाप खे यादि करिणो आहे, पवित्र रहणो आहे। इहे ई मुश्किलात थींदी आहे। बाक़ी पढ़ाई त सिंपल आहे न। बाक़ी कोर्स त कंहिंखे बि सम्झ में अची वञी सघे। बाक़ी पढ़ाई त सिंपल आहे न, मोस्ट सिंपल आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। हिकु रोज़ जे कोर्स में बि सभु कुझु सम्झी सघंदा आहिनि। असां आत्मा बेहद जे बाप जी संतान आहियूं त ज़रूरु असां विश्व जा मालिक ठहिरियासीं न। इहो बुद्धि में ईंदो आहे, इहो बुद्धि में ईंदो आहे। देवता ठहिणो आहे त दैवी गुण बि धारण करणा आहिनि। जंहिंखे बुद्धि में अची वियो त फट सां सभु आदतियूं छॾे ॾींदा। जंहिंखे बुद्धि में इहे ॻाल्हियूं अची वियूं त फट सां सभु आदतियूं छॾे ॾींदा। तव्हां चओ न चओ, आपे ई छॾे ॾींदा। उल्टो सुल्टो खाइणु पीअणु, शराब आदि ख़ुदि ई छॾे ॾींदा, है न। जेके फट सां अची वियो, सम्झ में अची वियो कि भई हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचिणो आहे, सतयुग में दैवी गुण हूंदा त सतयुग में हलणो आहे, सतयुग जो वरसो वठिणो आहे त दैवी गुणनि खे धारण करिणो आहे, बाप खे यादि करिणो आहे। जेकी सम्झ में अची वियो त झटि सां करे ॾींदा। तव्हां चओ न चओ, आपे ई छॾे ॾींदा। उल्टो सुल्टो खाइणु पीअणु, शराब आदि ख़ुदि ई छॾे ॾींदा। चईंदा आहिनि वाह, असांखे इहे ठहिणो आहे, 21 जन्मनि जे लाइ राज्य मिलंदो आहे त छो न असां पवित्र रहंदासीं। चटकी वञिणो खपे, है न। चटकी वञिणो खपे। मुख्य ॻाल्हि आहे यादि जी यात्रा। बाक़ी 84 जे चकर जी नॉलेज त 1 सेकेंड में मिली वेंदी आहे। ॾिसण सां ई सम्झी वेंदा आहिनि। नयो झाड़ ज़रूरु नंढो थींदो। हाणे त केतिरो वॾो झाड़ आहे, तमो प्रधान थी वियो आहे न। कल्ह पोइ इहो ई झाड़ नयो हूंदो, नंढो सो झाड़ हूंदो। तव्हां ॼाणंदा, इहे ज्ञान कॾहिं किथां खां बि न मिली सघंदो आहे। इहा पढ़ाई आहे न। पहिरियों मुख्य शिक्षा बि मिलंदी आहे कि बाप खे यादि करो। बाप पढ़ाईंदा आहिनि, इहे निश्चय करो। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सिखायां थो न। ॿियो कोई मनुष्य ईअं न चई सघे। टीचर पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु टीचर खे यादि कंदा न। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सिखायां थो। ॿियो कोई मनुष्य ईअं चई न सघे। टीचर पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु टीचर खे यादि कंदा न। बेहद जो बाप बि आहे। बाप चईंदो असांखे स्वर्ग जो, बाप असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। परंतु आत्मा कीअं पवित्र ठहींदी, इहे कोई बि ॿुधाए न सघंदो,
है न। बाप बेहद जो बाप बि आहे, बाप असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, परंतु बाप कीअं पवित्र ठाहींदा आहिनि, आत्मा कीअं पवित्र ठहींदी आहे, इहे कोई बि न ॿुधाए सघंदो आहे। भले पंहिंजे खे भॻवानु चवनि व कुझु बि चवनि, परंतु पावन त न ठही सघंदा आहिनि, कंप्लीट पावन, है न। काम विकार छॾण ई पावन न थींदी आहे, हुन सां गॾु ॾाढो कुझु छॾिणो पवंदो आहे कंप्लीट पावन ठहिण लाइ। अॼुकल्ह भॻवान बि ॾाढा थी विया आहिनि, मनुष्य ई मुंहिंजी आहिनि, चईंदा आहिनि अनेक धर्म निकिता आहिनि, छा पतो कहिड़ो राइट आहे। बस तव्हांजी प्रदर्शनी व म्यूज़ियम जो उद्घाटन कंदा आहिनि, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। वास्तव में उद्घाटन त थी ई वियो आहे। पहिरियों फाउंडेशन पइजंदो आहे न, पोइ जॾहिं मकान ठही करे तयारु थींदो आहे तॾहिं उद्घाटन थींदा आहिनि। फाउंडेशन लॻाइण लाइ बि सॾु कबो आहे, त इहे बाप स्थापना कई अथई, बाक़ी नई दुनिया जो उद्घाटन त थी वञिणो आहे। उन में कंहिंजे उद्घाटन जी कंहिंजे बि उद्घाटन करण जी दरकार न आहे, हुनजे लाइ असां कंहिंखे बि न सॾु कंदासीं। उद्घाटन त स्वतः ई थी वेंदो, है न। उद्घाटन त स्वतः ई थी वेंदो जॾहिं असां सभु आत्मायूं तयारु थी वेंदासीं। ऐं छा थींदो, सभी आत्मायूं तयारु थी वेंदासीं, मथां खां सभी आत्मायूं लही वेंदियूं, सभिनि खे बाप जो पैगाम मिली वेंदो। तॾहिं परम धाम जा गेट खुली वेंदा, ऐं पोइ स्वर्ग जा बि गेट खुली वेंदा आप ई। तव्हां सम्झंदा आहियो, हाणे असां स्थापना करूं था, जंहिंजे लाइ ई महिनत करणी हूंदी आहे। विनाश थींदो, पोइ नई दुनिया ई पोइ हीअ दुनिया ई बदिली वेंदी, पोइ तव्हां नई दुनिया में राज्य करणु ईंदव। सतयुग जी स्थापना बाप कई, पोइ तव्हां ईंदव त स्वर्ग जी राजधानी मिली वेंदी असांखे। बाक़ी ओपनिंग सेरेमनी केरु कंदो, बाप त स्वर्ग में ईंदा ई न आहिनि। अॻियां हली ॾिसणो आहे स्वर्ग में छा थींदो, पिछाड़ी में छा थींदो आहे, अॻियां हली सम्झंदा। तव्हां ॼाणंदा आहियो पवित्रता बिगर पास विद ऑनर्स, पवित्रता बिगर विद ऑनर्स असां स्वर्ग में वञी न सघंदा आहियूं, है न। कंप्लीट प्योरिटी खपे, कंप्लीट प्योरिटी हूंदी तॾहिं ई असां स्वर्ग में विद ऑनर्स वञी सघंदासीं, न। हिकु माण्हू आहिनि की सजा खाई वेंदा, लेकिन असां विद ऑनर्स वेंदासीं। अॻियां हली सम्झंदव, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पवित्रता बिगर विद ऑनर्स त स्वर्ग में वञी न सघंदासीं, एतिरो पद बि न पाए सघंदासीं। हिन करे बाप चईंदा आहिनि खूब पुरुषार्थ करो, धंधो आदि बि भल करो, परंतु जास्ती पैसो छा कंदव, खाई त सघंदव न। तव्हांजा पुत्र पोतरा आदि बि न खाईंदा, सभु मिटी में मिली वेंदा। इन करे थोरो स्टॉक रखो युक्ति सां, बाक़ी त सभु हुतां जे लाइ ट्रांसफ़र करे ॾियो, स्वर्ग जे लाइ। सभु त ट्रांसफ़र करे न सघंदा, ग़रीब जल्दी ट्रांसफ़र करे छॾंदा आहिनि, भक्ति मार्ग में बि ट्रांसफ़र कंदा आहिनि ॿिए जन्म जे लाइ, परंतु उहो इनडायरेक्ट कंदा आहिनि, इहा डायरेक्ट कंदा आहिनि। पतित मनुष्यनि जी पतितनि सां ई लेन देन थींदी आहे, है न। पतित मनुष्यनि जी पतितनि सां ई लेन देन थींदी आहे। हाणे त बाप आया आहिनि, तव्हांजी त पतितनि सां लेन देन ई न आहे, है न। पतित मनुष्यनि जी पतितनि सां ई लेन देन थींदी आहे। हाणे त बाप आया आहिनि, तव्हांजी त पतितनि सां ई लेन देन न आहे न। तव्हां त ब्राह्मण आहियो, ब्राह्मणनि खे ई तव्हांजी मदद, ब्राह्मणनि खे ई तव्हांखे मदद करणी आहे, है न। जो ख़ुदि सर्विस कंदा आहिनि उन्हनि खे त मदद जी दरकार ई न आहे। हिते ग़रीब साहूकार आदि सभु ईंदा आहिनि, बाक़ी करोड़पति त मुश्किल ई ईंदा। बाप चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज आहे, भारत ॾाढो ग़रीब खंड आहे न। बाप चईंदा आहिनि मां ईंदो बि भारत में ई आहे, उन में सां बि ये आबू सभिनि खां वॾो तीर्थ आहे। बाबा ईंदा ई आहिनि भारत में, जो ग़रीब खंड आहे,
हुन में बि बाबा किथे ईंदा आहिनि, आबू में, जो सभिनि खां वॾो तीर्थ आहे, जिते बाप अची करे सॼे विश्व जी सदगति कंदा आहिनि। इहे नर्क आहे न, तव्हां ॼाणंदा आहियो नर्क खां पोइ असां स्वर्ग में कीअं वेंदा आहियूं। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼी नॉलेज आहे। बाबा युक्ति अहिड़ी ॿुधाईंदा आहिनि पावन ठहिण जी, जो सभिनि जो ई कल्याण करे ॾींदा आहिनि। बाबा अहिड़ी युक्ति ॿुधाईंदा आहिनि जो सभिनि जो ई कल्याण करे ॾींदा आहिनि। सत्युग में कोई अकल्याण जी ॻाल्हि, रोइण पिटण आदि कुझु बि न थींदो आहे। हाणे त बाप जी महिमा आहे, ज्ञान जो सागर, सुख जो सागर। हाणे तव्हांजी बि इहा महिमा आहे, जो बाप जी आहे उहो तव्हां सभिनि जी बि महिमा आहे। तव्हां बि आनंद जे सागर ठहींदा आहियो न, ॾाढनि खे सुख ॾींदा आहियो। पोइ जॾहिं तव्हांजी आत्मा संस्कार खणी वेंदी नई दुनिया में ईंदी, त पोइ हुते तव्हांजी महिमा बदिली वेंदी। पोइ तव्हांखे चईंदा सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। हाणे असां आहियूं मास्टर ज्ञान जा सागर, मास्टर सुख जा सागर, मास्टर शांति जा सागर, मास्टर आनंद जा सागर, मास्टर पवित्रता जे सागर, मास्टर सर्वशक्तिवान। हाणे जी महिमा, पोइ जॾहिं असां नई दुनिया में शरीर नयो वठी करे ईंदासीं त हुतां जी महिमा छा आहे? फ़र्क़ु आहे न। हाणे तव्हां हेल में वेठा आहियो, हिनखे चइबो आहे काटनि जो जंगल। त बाप खे ई भगवान खिवैया चइबो आहे न। ॻाईंदा बि आहिनि, असांजी नैया पार करो। छो दुखी आहियूं न, त आत्मा पुकारदी आहे, हे मुंहिंजी असांजी महिमा, असांजी नैया खे पार करो। जीवन रूपी नैया खे हिन दुख सागर सां पार खीर सागर में वठी हलो। महिमा भल ॻाईंदा आहिनि, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। जो आयो सो चई ॾींदा आहिनि, ऊच ऊच भॻवान जी निंदा करे ॾींदा आहिनि। तव्हां चईंदव असां त आस्तिक आहियूं, सर्व जो सदगति दाता त बाप ई आहे। उन्हनि खे असां ॼाणे विया आहियूं। बाबा असांखे ख़ुदि परिचय ॾिनो अथई, है न। सर्व जो सदगति दाता त बाबा ई आहे, उन्हनि खे असां ॼाणे विया आहियूं। बाबा खे बाबा ख़ुदि परिचय ॾींदा आहिनि। तव्हां भक्ति न कंदा आहियो त केतिरो तंग कंदा आहिनि। माण्हू त चईंदा आहिनि इहे भक्ति न कंदा आहिनि त नास्तिक आहिनि, लेकिन असां त आस्तिक आहियूं। असां त भॻवान जी इंसल्ट बि न कंदा आहियूं, असां त भॻवान खे अहिड़ा मुंहं बि न ॾींदा आहियूं। सर्व जो सदगति दाता त बाप आहे, उनखे त असां ॼाणे करे यादि कंदा आहियूं। उहो त असांजो पीउ आहे, पीउ जी थोरी आरती उतारणी खपे। पीउ समान ठहिणो आहे, पीउ खे वॾो ख़ुदि जी निंदा ग्लानी करणी आहे। बाप ख़ुदि परिचय ॾींदा आहिनि, तव्हां भक्ति न कंदा। बाबा पंहिंजो ख़ुदि परिचय असांखे ॾींदा आहिनि, असां त बाबा खे यथार्थ रीति यादि कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॾिसो कई ॿार भक्ति न कंदा आहिनि त केॾो माण्हू तंग कंदा आहिनि, आरती न उतारंदा आहिनि। हाणे एतिरो माण्हू सम्झे नथो छा माप जंहिंखे असां माता पिता चऊं था हुनजी आरती उतारो। उहा आहिनि मेजॉरिटी, तव्हां आहियो मिनॉरिटी। जॾहिं तव्हांजी मेजॉरिटी थी वेंदी तॾहिं उन्हनि खे बि कशिश थींदी। जॾहिं असांजी मेजॉरिटी थी वेंदी तॾहिं उन्हनि खे बि कशिश थींदी। बुद्धि जो तालो खुली वेंदो न। सभिनि जो हाणे धीरे धीरे बुद्धि जो तालो खुलजंदो वञे थो। जॾहिं सभिनि जो खुली वेंदो त उहो बि ॼाणे वठंदा। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी उन्नति जो ई चिंतन करिणो आहे, ॿियनि जी ॻाल्हियुनि में न वञिणो आहे। पढ़ाई ऐं यादि ते पूरो अटेंशन ॾियणो आहे, बुद्धि खे हेॾे होॾे भटकाइणो न आहे। बुद्धि खे हेॾे होॾे भटकाइणो न आहे। ॿियो आहे हाणे बाप डायरेक्ट आहे, इन करे पंहिंजो सभु कुझु युक्ति सां ट्रांसफर करे ॾियो बाबा खे। बाबा हाणे डायरेक्ट परमधाम खां हेठि आया आहिनि, इन करे बाबा खे
युक्ति सां सभु कुझु ट्रांसफर करे ॾियणो आहे, पतित आत्माउनि सां लेन देन न करिणो, पतित आत्माउनि सां लेन देन न करिणो आहे। विद ऑनर्स स्वर्ग में हलण लाइ पूरो पूरो पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। हिकदमि अपवित्रता जी अविद्या ई थी वञे। वरदान मन बुद्धि खे व्यर्थ सां मुक्त रखी ब्रह्मण संस्कार ठाहिण वारा रूलर ठहो। कोई भी नंढी सी व्यर्थ ॻाल्हि, व्यर्थ वातावरण, व्यर्थ दृश्य, व्यर्थ आवाज़ूं बि प्रभाव पहिरियों मन ते ई पवंदो आहे न, है न। कल्ह बि बाबा चई न, मन जे लाइ मन मना भव जो मंत्र आहे। त कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि जो प्रभाव असांजे मन ते ई न पवंदो त बाक़ी बुद्धि बि न वेंदी, त संस्कार कर्म बि न थींदो, त संस्कार बि न थिए। त बाबा असांखे चवनि था, कोई बि नंढी सी ॻाल्हि, व्यर्थ वातावरण, व्यर्थ दृश्य प्रभाव पहिरियों मन ते ई पवंदो आहे, पोइ बुद्धि हुनजो सहयोग ॾींदी आहे। मन बुद्धि अगरि हुन प्रकार हलंदा आहिनि त पोइ संस्कार ठही वेंदो आहे। पोइ भिन्न भिन्न संस्कार ॾेखारे में ॾींदा आहिनि त ब्रह्मण संस्कार न आहे जो कहिड़े बि व्यर्थ संस्कार जे वश थियणु, पंहिंजे सां ई युद्ध करणु, घड़ी घड़ी ख़ुशी गुम थी वञणु, कहिड़े बि व्यर्थ संस्कार जे वश थी वञणु, पंहिंजी सां ई युद्ध करणु न, कहिड़े बि व्यर्थ संस्कार जे वश थी वञणु, पंहिंजे पाण सां ई युद्ध करणु, घड़ी घड़ी ख़ुशी गुम थी वञणु, इहे क्षत्रियपन जे संस्कार आहिनि। अगरि असां में इहा आहे त इहे असांखे चेक करे ख़तमु करिणो आहे न। सदा सुख स्वरूप, शांति स्वरूप, ख़ुशि रहणो आहे। ब्रह्मण अर्थात रूलर, व्यर्थ संस्कारनि सां हिकदमि मुक्त थी वञो, है न, परवश न थियणो आहे। ब्रह्मण अर्थात रूलर न। कॾहिं कॾहिं कोई आवाज़ बि हूंदी आहे त झटि मन में उहो संकल्प ईंदो आहे, बुद्धि होॾे हली वेंदी आहे। असांजो कमु न आहे न, जी थोरो बि आवाज़ जी इच्छा छा थियो, इहो थियो। हा, टेंशन रखणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असांजी बुद्धि छो वञे होॾे। मन अगरि आवाज़ अचनि थियूं, लेकिन असांजी बुद्धि त बाबा वटि ई टिकी रहे न। सम्झ में आहे भई कई माण्हू घर में वेठा आहिनि, मुरली पढ़नि था, बाबा खे यादि करनि था, त आवाज़ अचे थी कंहिंजी कंहिंजी, हुन ते ध्यानु भले ई, हा भई ठीकु आहे, हेॾा आवाज़ आहे, लेकिन असां जी बुद्धि होॾे छो वञणी खपे। बुद्धि त बाबा वटि लॻी रहे न, मन में त बाबा जी यादि रहे। ठीकु आहे, आवाज़ आई, असां मन बुद्धि सां गॾु जीअं कंहिंसां गॾु असां वेठा आहियूं, है न, की कोई बि आवाज़ ई असांखे सम्झ हूंदो, हा उहो थियो हूंदो, त असां उतां उथी करे त न वेंदासीं न। ईअं असांखे मन बुद्धि सां त बाबा खे यादि करिणो आहे न। किथां जी बि आवाज़ अचे, कहिड़े बि रूप में, असां बाबा सां छो डिस्कनेक्ट थियूं। कहिड़ो बि व्यर्थ संस्कार जे वश थियणु, युद्ध करणु, घड़ी घड़ी ख़ुशी गुम थियणु, इहे क्षत्रियपन जा संस्कार आहिनि। ब्रह्मण अर्थात रूलर, व्यर्थ संस्कारनि सां सदा ई मुक्त आत्मा, व्यर्थ संस्कारनि सां सदा ई मुक्त आत्मा, रूलर आत्मा। ब्रह्मण अर्थात रूलर, व्यर्थ संस्कारनि सां सदा मुक्त रहण वारी, परवश न थियण वारी। अच्छा स्लोगन आहे, मास्टर सर्वशक्तिवान उहो आहे जो दृढ़ प्रतिज्ञा सां सर्व समस्याउनि खे सहज ई पार करे वठंदो आहे। मास्टर सर्वशक्तिवान उहो आहे जो दृढ़ प्रतिज्ञा सां सर्व समस्याउनि खे सहज ई पार करे वठंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।